ख़ुसूसन बिलख़ुसूस इन महफ़िल जो मोर असां सभिनी जी सुञाण सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो बेहतरीन सनाख़ा हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ साहब। मां हूँ तो इन सभिनी वेठलनि जो एहसानमंद आहियां ऐं सभिनी खे अदब ऐं एहतराम सां अस्सलामु अलैकुम अर्ज़ु कयां। मूंखां वॾा, मूंखां वधीक मुअज़्ज़ज़, मूंखां वधीक महिरबान साईं महबूब शेख खे असां माना असांजी इहा ॾाढ़ी जेका आहे त उस ते अची थी वई आहे। असां बचपन खां ॿुधूं साईं मौली मोहम्मद आदम साहब पन्याकिल जी अहल सुन्नत जी सुञाण, साईं जानन फ़कीर जा साहिबज़ादा ऐं साईं सैयद सगोरा, साईं मियाँ आबिद कुरैशी साहब, साईं मियाँ आबिद इंदड़ साहब ऐं ॿिया बि काफ़ी सारा जिन खां मां नालनि खां वाक़ुफ़ु न आहियां, पर वाक़ुफ़ु हूंदुसि बि त शायदि वक़्तु गुज़रण सां ज़हन मां निकिरी विया त माज़रत सां सभिनी खां। असांजी ख़ुशनसीबी आहे हाजी ख़ान मोहम्मद असां सभिनी खे इकठो कयो ऐं मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त सना ख़्वां जे लाइ ही असांखे सना ख़्वान पाण गॾु कयो आहे। थियणु ईअं खपे हा त असां इन शख़्स खे एज़ाज़ इहो ॾियूं हा, असां इन शख़्स जे लाइ इहे सभु अरेंजमेंट कयूं हा। इहे सभु जीअं साईं मोहम्मद आदम ॿुधायो त साईं लीमे फ़क़ीर जे लाइ ख़ान मोहम्मद चाचड़ प्रोग्राम मुनक़िद कयो, मगर मूंखे इब्तदाई अफ़सोस वारनि अल्फाज़नि सां करणी पवे थी त असां सिंधी क़ौम ई अहिड़ी आहियूं वीचारी। ही जेॾी महिल जोधन जा किस्सा ॿुधाईंदा आहिनि त आउं सोचींदो आहियां त इहे हुया किथे, इहे कहिड़नि कहाणियुनि में रहियल हुया। असां त जॾहिं खां हिकु ॿिनि टिनि नसुलनि जी जेका कहाणी पढ़ूं था त उते त असांखे को ख़ान बहादुर नज़र कोन था अचनि, त सभु पेरनि कढण वारा नज़र ईंदा आहिनि। हिन क़ौम वटि त मुमताज़ मौलाई जी अहमियत आहे, माना न शिकिल भली, न सुर भलो, न तार भली, उन जे बावजूदि लखें रुपया लुटाईंदा, पर महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा हेड़ा सना ख़्वां धरती ते ईअं खणी निकिरो ॻोल्हियो। हिननि माना जिते ख़ान मोहम्मद आहे उते महबूब शेख बि आहे। इन्हनि खे ट्रैक्टरनि में ॿुधोसीं, रक्षनि में ॿुधोसीं, ट्रकियुनि में ॿुधोसीं, हर झर झंग जे आवाज़ में। माना जेकॾहिं जलाल चांडे खे मात ॾिनी, तलीमे फ़क़ीर ॾिनी, जानन फ़क़ीर ॾिनी, इन्हनि फ़क़ीरनि नात ख़्वाननि ॾिनी, जाते नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम झर झंग में पहुचाई। पर असां बेक़दरी क़ौम ऐं तव्हां इन ई शइ खे मुक़ाबिल वठो उर्दू सना ख़्वां खे, उर्दू नात ख़्वां खे। ढोल बाजे ते अचे, छोकिरो अचे, उबतो सुबतो माईअ जो रो पटको स्टाइल हलियो आहे असां वटि। अलाए कहिड़े क़िस्म जो पटकड़ो पाए अचे। ऐं हीअ सिर्फ़ु मां हिते ॻाल्हि कयां थो, पर इन खां अलावा हिकिड़े आला इजलास में मूं इहा ॻाल्हि कई त इन ॿारनि छोरनि ते पाबंदी लाहियो। इहा नात ख़्वानी न आहे, असांजी बेअदबी थिए थी नात ख़्वानी जी। उहो अचे, मूं अलाए केतिरनि खे ॾिठो जेके करोड़पति थी विया, ही क़ौम उन्हनि जे मथां लुटाए पई। पर हेड़ा हीरोज़, ही हक़ीक़त में हीरोज़ आहिनि। मुर्दा परस्त क़ौम खे अहसासु तॾहिं थींदो जॾहिं अॼु चऊं था त जानन फ़क़ीर जी मज़ार कोन्हे। अहसासु तॾहिं थींदो जॾहिं ख़ान मोहम्मद जी लोली बंदि थींदी, ख़ान मोहम्मद जी अखि बंदि थींदी, तॾहिं सोचींदा हाय भलो हुयो। हिन मुर्दा परस्त क़ौम खे भिटाई जाॻाए थकिजी पियो, ही कोन उथी। सचल सूर सले सले थकिजी पियो, ही क़ौम कोन उथी। ही मखदूम अब्दुर रहमान खे शहीद कराए छॾियऊं, ही बिलाल जे मथां कातियूं घुमराए छॾियऊं, घाणे में पीड़ाए छॾियऊं, शाह इनायत खे कुहाए छॾियऊं, पर ही उथिया कोन। मां चवंदो आहियां त हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह जहिड़े जवान खे जॾहिं पाकिस्तान जी तारीख़ में सिर्फ़ु सूर्य बादशाह लिखियो वियो ऐं पाकिस्तान जो हीरो न लिखियो वियो,
ऐं चवंदा आहिनि त पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना आज़ादु कराए ॾिनो। मां चवंदो आहियां अखियुनि ते, पर मूं जिते बि इहा पाकिस्तान जी तारीख़ बयानु कई त उते मूं चयो त हुरनि आज़ादु कराए ॾिनो, तव्हां सिर्फ़ु मुआइदो कयो हुयो। पाकिस्तान जी तारीख़ सां हथ चुरांद न कयो, पाकिस्तान जी तारीख़ सां खेॾ न कयो। त पाकिस्तान जी तारीख़ अगरि हुर्र ऐं हुर्राणियूं जान न ॾियनि हा, क़ैद ऐं सोबतूं बर्दाश्त न करनि हा, हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह सूली न चढ़े हा, त अंग्रेज़ तव्हांजे आॾो मुआइदे करण ते मजबूर न थिए हा। हू त तव्हांखे अलाए छा मां छा ॾियण जे लाइ तयारु हो, पर तव्हां टुकड़ो वठी करे वेही रहियो। इहो अलॻि हिकिड़ो बहस आहे। पर उन जे बावजूदि अल्लामा इक़बाल जी योम पैदाइश योम वफ़ात मल्हाई वई, हलो कुझु ॾींहंनि खां कटी वई आहे। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना जी ऐं इन खां अलावा ॿियनि शख़्सियतुनि जी मल्हाई वई, पर तोखां ऐं मूंखां विसरी वियो त हज़रत सूर्य बादशाह विसरी वियो, जंहिंजी क़ौमी मुल्की सतह ते ॾींहुं न मल्हायो वेंदो आहे। उन जी वजह आउं शायदि इहो बयानु कयां त हू सिंधी सूर्य हुयो। तव्हांखे सभु यादि रहिया, असांजी तारीख़ सां एॾो वॾो गज़ब कयो वियो, जे उन्हनि खे कटियो वियो। असां खां पुछो वेंदो आहे तो वो सूर्य बादशाह कौन थे? मां चुम तुम्हारी जिंदगी पे लानत है अगर तुम सूर्य बादशाह को नहीं जानते तो। असां खां पुछो वेंदो आहे त हज़रत भूरल साईं बरचूंडी वारो केरु हुयो, असां खां पुछो वेंदो आहे ये कौन थे। ऐं इते ई जेको आहे त असांजी इंडिया जे सभिनी आलमनि मुफ़क्किरनि मुफ़सरनि जा नाला सभिनी खे यादि आहिनि, पर सिंध जे ॿिनि चइनि तारीख़दाननि खे कोई न सुञाणे। हज़रत मोहम्मद हाशिम ठटवी खे न सुञाणे, सुभाणे ख़ान मोहम्मद खे केरु सुञाणींदो? हीअ अनोखी महिनत या हिन जी पंहिंजी आहे या हिन जे पुट जी आहे। मुंहिंजो कंट्रीब्यूशन कुझु बि कोन अथसि, मुंहिंजो हिसो कुझु बि कोन अथसि। इन्हनि चयल लफ़्ज़नि खां अलावा शायदि कुझु न हुजे। अॼु असां वाखाण करे हलिया वेंदासीं, पर सुभाणे इहो ई ख़ान मोहम्मद हूंदो, इहो ई पंहिंजी फटफटी मोटरसाइकिल ते इहो पन्या के रोडनि ते पियो मिटीअ में धिका खाईंदो, असां खां विसरी वेंदो। छो? असां हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह खे विसारण वारी क़ौम आहियूं, हज़रत लीमे फ़कीर रहमतुल्लाह अलैह खे विसारण वारी क़ौम आहियूं, हज़रत जानन फ़कीर रहमतुल्लाह अलैह खे विसारण वारी क़ौम आहियूं। त असां खां इहे हीरोज़ विसरी विया सिंधियो, ऐं सना ख़्वान जा बेक़दरा सुन्नियो। सिर्फ़ु तव्हां न, तव्हां क़दुरदान आया आहियो त आया आहियो, पर हिते लखे माण्हू ॾिसंदा, जिते 2 लख फॉलोवर्स हिन जवान पंहिंजी महिनत सां कया आहिनि, हिते लखे माण्हू ॾिसंदा। आउं चवां थो त हिन शख़्स जा 2 लख फॉलोवर्स कुझु बि न आहिनि, कुझु बि न आहिनि। जिथे 6 करोड़ सिंधी रहंदा हुजनि, उते 2 लख फॉलोवर्स न सिंधियो, ई क़दुरु न आहे, क़दुरु न आहे। पर इहा ज़रूरु आहे त ही चिणग ॿारी ठहे। हिन जवान चिणग ॿारी आहे, ऐं इहा इंशा अल्लाह ताला हिकिड़े ॾींहुं लाज़िमी वॾी लाट ॿरंदी, ऐं महसूसु थींदो त जिते ॿियनि सना ख़ाननि, ॿियनि गुलकारनि, ॿियनि फ़नकारनि खे ॿुधो वियो, उते असांजे सिंध जे सबाझड़नि, अॿोझड़नि, मिसकीननि ऐं उन सादड़े लिबास में उन सना ख़ाननि खे ॿुधो वियो। मूं जॾहिं बि ॾिठो, मां नंढड़ो आहियां, मां पढ़ंदो आहियां पन्या अकिल सुमरा पवारी पढ़ंदो आहियां, त मां ख़ान मोहम्मद खे पंहिंजे ॻोठ में घुराइणु शुरू कयो आहे। मुंहिंजे ॻोठ में ऐं सुमरा पवारी खां पंधु वेंदा हुआसीं। पहिरें ॾींहुं पुछाईं, अदा तव्हांजो ॻोठु किथे आहे? मूं चयो साम्हूं जेके वण नज़र अचनि था पिया। त हलियासीं, हाणे कचे जा सभु वाक़ुफ़ आहियो, वण त जाॾे काॾे वण। चङड़ो पंधु कयोसीं, उन खां बाद में चईं, अदा हे भला वण कहिड़ा? मूं चयो जेको साम्हूं वारा। चई यार हिकिड़ा साम्हूं वारा त गुज़री विया, केॾी महिल साम्हूं वारा ईंदा। हाणे जेकॾहिं वधि में वधि मूं वटि गाॾी हुई त उन टाइम हुई ॾांद गाॾी। मां ॾांद गाॾी ते वठी आयो आहियां। मौलवी मोहम्मद इदरीस जतोई साहिबु शायदि नालो हुयनि, ईअं साईं, सिकंदरी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह ताला उनखे बि रहमत बख़्शे। उन्हनि खे मां ॾांद गाॾी ते खणी आयो आहियां सुबुह जे टाइम ते। शाम जे टाइम ते हिन यार खे पंधु करायो आहे। हाणे साईं बाबा कहिड़ा वण? साईं साम्हूं वारा वण, हिकिड़ा वण गुज़री विया, वरी ॿिया वण। तव्हांजो सिजु लहण वारो माना कलाक जो सवा जो पंधु आहे असांजे ॻोठ ताईं। त मूंखे चए थो भला कहिड़ा वण गुज़रंदा न गुज़रंदा? मूं चयो यार कहिड़ा त वण ईंदा, सिजल थिए टाइम ते पहुता आहियूं। हिननि रातियूं बि उते गुज़ारियूं, ॾींहं बि गुज़ारिया। मुंहिंजे ॻोठ में 20-25 साल अरसो, जेतिरो अरसो असां ॻोठु रहियासीं, उन खां बाद में शिफ्ट थी वियासीं, सखर हलिया वियासीं। त असांखे जेका ज़िंदगी आहे उहा हू कलर वांगुरु मटिजी वई। असां बि इन्हनि शयुनि में, पर मूं पोइ बि
शायदि ख़ान मोहम्मद इन शइ जो गवाह हूंदो त मूं पोइ बि इहो रस्तो न मटायो ऐं इहा मुहबतूं दोस्तियूं न छॾियूं। जॾहिं सिंधी सकाफ़त शुरू थी, अजरक टोपी शुरू थियो त 2008 में मूं पहिरियों प्रोग्राम कयो आहे ऐं KTN सिंध TV वारनि सां ॿिन्ही सां ॻाल्हायो आहे त सिंधी सकाफ़त मौलूद बि आहे, सिर्फ़ु फ़नकारी न आहे, अजरक ऐं गुलूकारी न आहे, सिंधी सकाफ़त मौलूद बि आहे ऐं मौलूद जे लाइ टाइम मुख़्तस कयो त मां मौलूद ई घुराईंदुमि। हुननि चयो यार इहा त सनफ़ बिल्कुलु सकाफ़त आहे, इहा सनफ़ रहिजी वई असांखां, तूं कर प्रोग्राम, असां तयारु आहियूं। त मूं 2008 में पहिरियों प्रोग्राम ख़ान मोहम्मद चाचड़, साईं अब्दुर्रहीम अज़मी साहब ऐं ॿिया दोस्त बि हुआ जेको लबे मेराण जे किनारे ते मूं प्रोग्राम कयो ऐं KTN ते इलाही मारूफ़ प्रोग्राम हलियो ऐं मक़बूल थियो। उन खां बाद में हर साल इहो प्रोग्राम कयो ऐं हर साल मूं घुरायो हिननि दोस्तनि खे। ऐं लास्ट टाइम बि हिकिड़े दफ़े साईं ख़ुर्शी शाह चयो त मूं चयोमांसि साईं हीउ प्रोग्राम कयूं था, तव्हां बि अचो। चई ठीकु आहे, अगरि ईअं कयो था त पोइ इहे जेके मूंखे बि टाइम मिले थो क़िस्मत सां, भेटाई साहब वटि जेके तंबूरे ते ॻाईंदा आहिनि इहे बि घुराए ॾे। मूं चयो इन्हनि सां मुंहिंजो त कमु न आहे, ऐं हिननि खे मां सुञाणा कोन, इहे किथां ईंदा। चलो ठीकु आहे, हिननि खे तूं घुराए, हुननि खे मां घुरायां थो। त पोइ साईं उहे घुराया, मूं ख़ान मोहम्मदनि खे घुरायो। ख़ान मोहम्मद यादि हूंदो, वरी उहो कयोसीं रोड़ी वारे पुल जे हेठां जिते मेहूं वेहंदियूं आहिनि, इन वारीअ ते शामियानो हणी करे। महिमान ख़ासि ख़ुर्शी शाह साहिबु हुयो ऐं राति देरि ताईं असांजो प्रोग्राम काफ़ी देरि ताईं हलियो। पहिरियों असां नातख़ानी, काफ़ियूं, कलाम ऐं ॾोर बैत ॿियो टियों इहो सभु हे हलायोसीं। उन खां बाद में राति जो देरि टाइम ते वरी उन्हनि तंबूरे वारनि खे टाइम ॾिनोसीं ऐं साईं ख़ुर्शी शाह साहब आख़िर ताईं वेठा रहिया। मुंहिंजे अर्ज़ु करण जो मक़सदु त वित आदर, ताक़त आदर जेतिरा थी सघंदी, जेतिरे क़दुरु थी सघंदी, आउं बि कोशिशि कंदुसि ऐं करणु खपे। को अहसान न आहे, का महिरबानी कोन्हे, का वाह वाह कोन्हे, इहो असांजे मथां फ़र्ज़ु आहे त जेकॾहिं हिननि हीरोज़ जी असां क़दुरु न कईसीं त सुभाणे असांखे पंहिंजी नसल माफ़ कोन कंदी। असां को पुछंदी अबा हे छा थो ॻाए पियो। आउं सुबुह जो वेही करे या ख़ान मोहम्मद जी या उस्ताद अब्दुर्रहीम अज़मी जी हिकिड़ी नात फेसबुक ते जीअं ईंदी आहे हलाईंदो आहियां ऐं सभिनी बचड़नि खे ॿुधाईंदो आहियां। उन जी वजह हिकिड़ी आहे त वक़्तु ऐं ट्रेंड चेंज थींदो वञे थो। अॻिते हली करे असांजे ॿारनि खे बि इहा शहर वारी शुगलबाज़ी अची वेंदी ज़हन में। जेॾी महिल असां हिननि खे ॿुधंदासीं त तेॾी महिल असांखां पुछंदा बाबा ही केरु आहे, ही छा थो ॻाए, ही छो थो रड़ियूं करे। असांखे चवंदा आहिनि शहर में, मूं जॾहिं बि घुरायो त मूंखे चवंदा आहिनि इहे रड़ियूं करण वारा छो था घुरायो पिया। मूं चयो असल में ॻाल्हि इहा आहे त हिननि जो क़दुरु तव्हां वटि कोन्हे। त मां पंहिंजे बच्चनि खे इन जे करे रोज़ु ॿुधाईंदो आहियां, या ॾींहं जो, जेकॾहिं ॾींहं जो मूंखां मिस थी वेंदी आहे त मां राति जो तक़रीबन ॿुधाईंदो आहियां। शायदि फारूक जी रखियल वीडियो का रहियल हुजे जेका न ॿुधी हुजे। उन जी वजह इहा आहे त बचड़नि खे बि इहा ख़बर पवे त ही असांजा अनमोल शनाख़ा कीअं आहिनि, इहे हीरोज़। असां इन्हनि खे सलाम बि पेश कयूं ऐं इन्हनि खे ॿुधूं बि। ऐं हक़ीक़त में हिननि जे लाइ इहे सोना ताज बि बणिजनि था, चांदी जा ताज बि हिननि जे लाइ बणिजनि था ऐं इन्हनि खे सुहिनि था त इहे पाइनि। टाइम ऐं गर्मी ॿई जेका आहे वधंदियूं वञनि पियूं। आख़िर में मां उहा गुज़ारिश जेका साईं मोहम्मद आदम कई, उनखे अल्फाज़नि जो रंग मां हीअं ॾींदुमि त साईं जेकॾहिं रुठल ख़ान मोहम्मद आहे त ठहण ख़ान मोहम्मद न वेंदो, या परचाइण जी कोशिशि दोस्तनि बि कई हूंदी, पर हींअर ज़िम्मो इहो तव्हां खणो, मां तव्हां सां गॾु आहियां। इन्हनि ॿिन्ही भाइरनि खे असां मिलाइण जे लाइ हर मुमकिन कोशिशि कंदासीं ऐं मां तव्हां सां गॾु आहियां। ख़ान मोहम्मद मुंहिंजो बि बचपन जो दोस्त आहे, मुंहिंजी बि कॾहिं ॻाल्हि कोन टारींदो आहे। जीअं तव्हांजो प्यारो आहे तीअं ख़ान मोहम्मद मुंहिंजो बि प्यारो आहे। असां सभु ख़ान मोहम्मद खे अर्ज़ु बि कंदासीं, गुज़ारिश बि कंदासीं त लखे सवें कोताहिनि जे बावजूदि हलणो सथ सां गॾु आहे, सूंहं सथ सां गॾु हूंदी आहे। पर जेकॾहिं इख़्तिलाफ़ न कबो त मुनाफ़क़त हूंदी, जेकॾहिं इख़्तिलाफ़ बि कजे ऐं गॾु बि हलिजे त इहा सूंहं आहे। ऐं इख़्तिलाफ़ शरीयत जो बि हुस्न आहे। शरीयत बि इख़्तिलाफ़ जी इजाज़त ॾिनी आहे त इख़्तिलाफ़ रखो। कंहिं जाइ ते इहा शइ ईंदी आहे त बाबा तव्हां मुख़ालिफ़ थियो पर मुनाफ़िक़ न थियो। सो लिहाज़ा जेकॾहिं इख़्तिलाफ़ तव्हां कयो आहे त इहो कंहिं लफ़्ज़नि, कंहिं इरादनि, कंहिं ॻाल्हियुनि जो हूंदो। उन तव्हांजे इख़्तिलाफ़नि खे असां कोन चवंदासीं तव्हांजे तॾे ते वेही करे
त हाणे हींअर तव्हां ग़लति आहियो या हू ग़लति आहिनि, पर असां चवंदासीं असां विच वारनि जो कमु बणिजे थो। साईं मौलाना मोहम्मद आदम साहिब जन खे ऐं साईं साहिबज़ादा साहिबु, जेकॾहिं मौलवियुनि जा पुट साहिबज़ादा थी सघनि था त हज़रत जानन फ़क़ीर जो पुट बि साहिबज़ादो आहे। मूं कॾहिं बि ज़बान मां लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त हज़रत ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जे लाइ मूं हज़रत चयो आहे, हज़रत लीमे फ़क़ीर जे लाइ हज़रत चयो आहे, हज़रत जानन फ़क़ीर जे लाइ हज़रत चयो आहे, छो त इन्हनि ज़िंदगी नात ख़ानी ते गुज़ारी ऐं उहा नात ख़ानी जेका 500 रुपए ते अची पहुचंदा हुआ, बसियुनि में अची करे, जेके इहे पुराणियूं बसियूं हूंदियूं इन्हनि में अची करे धिकड़ा खाई बि पहुता ऐं असांखे असांजे रूह खे राहत बख़्शूं रिसालत इमाम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे नात ख़ानी सां। त इहे मूंखे इलाहियुनि माण्हुनि खां मथे लॻंदा आहिनि, इलाहियुनि माण्हुनि खां हिननि जो मक़ाम मथे आहे। ख़ुशामंद खां हटी करे मुंहिंजे दिलि में इन्हनि जो एतिराम अलॻि आहे ऐं इन्हनि सां गॾु मां महबूब फ़क़ीर खे पंहिंजो मक़ाम ॾींदो आहियां। ईअं न थिए जो मतां तारीख़ विसारे वेहे, मतां तारीख़ काथे कोताही करे वेहे। महबूब फ़क़ीर खे, गुल मोहम्मद महर खे, इन्हनि खे तारीख़ में मां लिखंदुसि ऐं जॾहिं बि लिखियो इहे नाला अलॻि आहिनि ऐं इन्हनि जी क़दुरु असांखे करणी पवंदी। पर जॾहिं ही ईंदा आहिनि असांजे ॻोठनि में फैशनी नातख़ाना कोन ईंदा, इहे मिसकीन ईंदा आहिनि जेके मोटरसाइकिली साइकिली गॾु गाॾे ते ईंदा आहिनि। असां कॾहिं बि बेक़दुरा न थींदासीं ऐं अल्लाह ताला जल मजदू जी बारगाह में दुआ ऐं इल्तिजा आहे, परवरदिगार महबूबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सना ख़ानी जे सदके हिननि सना ख़ाननि खे दुनिया जी ऐं आख़िरत जी तरक़ी अता फ़रमाए। आख़िरत जूं मंज़िलूं महबूबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जूं मुहब्बतूं दिल में समुंड वांगुरु अता फ़रमाए ऐं असां अहल सुन्नत खे ख़ुसूसन इन्हनि जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला इन में बि कामयाबी कामरानी अता फ़रमाए। शुक्रिया, वस्सलाम।